नाज़रीन, राणीपुर में ईद की ख़रीदारियूं ज़ोर शोर से जारी आहिनि। बाज़ारनि में आवाम की रश आहे। दुकानदारनि पारां गुज़िरियल साल की भेट में हिन साल ख़रीदारी घटि थियण जूं दावो कई पिए वञनि। ॾिसूं था ग़ुलाम शबीर जोणे जो जी ही रिपोर्ट। जी तो नाज़रीन अवी ॾिसी रहा हो तो असीं मौजूद आहियूं राणीपुर की शाही बाज़ार में। ऐं जेको पर साल ईद ख़रीदारी उहा कीअं गुज़री ऐं जेका हिन साल में ईद आई आहे उहा शहरनि लाइ कीअं पई गुज़रे। अचो त हितां जे शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उहे ईद ख़रीदारी कीअं पिया कनि। ख़रीदारी सुठी तमामु हालात सही आहे पाकिस्तान जा। कुछ गरीबी जेके हिसाब से हिन महिल वधी वई आहे उहो वधीक मतलब नुक़सानकार आहे गरीब आवाम लाइ। मतलब कि हिन महिल ईअं आहे त ख़रीदार जेको वठे पियो कपड़ा तो टे टे चार चार सूट जे अॻु वठंदा हुआ उहे हिन महिल न उहे हालात न रहिया आहिनि। मतलब हिकु जो ख़रीदार आहे उहो वधि में वधि हिकु वॻो वठे थो उन ते गुज़ारो करे थो। मतलब कि उहो मज़ो न आहे। मसवाड़नि जो हिसाब त उहो हाणे हुकूमत कॉर्पोरेट आवाम सां कोन कयो। दुकानदारनि खे बि कोरोना केस में हणी करे दुकानदार खे पोइ गरीबी में अची आहे। दुकानदार त हाणे जेको हाल हो रोज़ी मिले थी पई अलहमदिल्ला रोज़ी कनि था। मसवाड़ जेका आहे उहो त हर मुख़्तलिफ़ रेटनि मुख़्तलिफ़ हिसाब आहे। मालिकान सही जेको हलंदा पिया सही न बहितर आहिनि। ख़रीदारी तमामु घटि आहे। बार बच्चा वारा माण्हू वञूं त काॾे वञूं। जेको आहे सिमरा खान खां असां अपील आहे कुछ तरह कयो बाबा गरीबनि खे ॾिसी। हुन में भी अञा कुछ न कुछ सही हो बाक़ी हिन दफ़ो बाबा ॾिसो था पाण वधीक हालत असां गरीबनि जो आवाम ॾिसो था पिया। हिकु त असां लॉकडाउन मारे छॾियो वरी आहे जेको आहे सो टैक्स जे मथां टैक्स वरी आहे ॾिसूं था पिया पाण सफ़ा सादगी। मां त चवां थींदो ई न असां जहिड़े गरीबनि लाइ थींदो ई न। बाक़ी जेके अमीर आहिनि हुन लाइ ईद आहे असां पिया रुलूं था। महिरबानी। घटा सफ़ा लॉकडाउन लगो पिया सफ़ा को ख़रीदारी घटि तो करे रश भी काने का एतरी। बो पुलिस वारनि भी इतने 68 ॿार ॾिनी आहे का ख़रीदारी काने का तो उहा भी माशाल्लाह बस इन लॉकडाउन के हिसाब से हुई। लॉकडाउन हो बस उन में भी ईअं ई हुयासीं। मार्केट जो लॉकडाउन दबा करे छॾिया माण्हुनि सफ़ा पोइ हिते माण्हू कोई भी पैसो ना है माण्हू जो ख़रीदारी करे। बस शुक्र आहे अल्लाह जो सभिनी खे रब हलाए थो। जी बिल्कुल। अवां हितों जे शहरनि ऐं दुकानदारनि जा वीचार ॿुधा उन्हनि जो इहो ई चवणु आहे त पर साल जेका ईद हुई उहा सुठे नमूने सां असांजी ख़रीदारी। पर हिन साल जी भेट में जेके ही महांगाई थी आहे लॉकडाउन जी वजह ग़रीब माण्हू जेको आहे उहो ख़रीदारी घटि पियो करे जंहिं करे हितों जा रहवासी ऐं शहरी जेके आहिनि उहे ईद हीअं हिन चकर सादगाईअ सां मल्हाए रहिया आहिनि। कैमरामैन जुनेद सां गॾु ग़ुलाम शबीर जूणे जो मेहरान TV न्यूज़ राणी।